जी तव्हां पंहिंजे उस्ताद खां अञा सिखिया वठो था या बसि तव्हां चयो त हाणे मां पूरो सिंगर थी वियो हाणे मूंखे सिखिया जी ज़रूरत न आहे? जी जी ना बिल्कुलु सिखिया वठां पियो ऐं चवंदा आहिनि फंद समुंड आहे जेतिरो सिखिजे घटि आहे। बसि सिखूं पिया उस्ताद जी महिरबानियूं आहिनि असां लाइक़ु न आहियूं पोइ बि स्टेज ते बीठा आहियूं हिन दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि। हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदो तव्हां असांखे? हाणे मां चनेसर कुंबर साहिब तव्हां गानो ॿुधाईंदुमि। सांगड़ शहर खां तालुको रखे थो तमामु सुठो शाइर आहे असांजो। बोल छा आहिनि? तुंहिंजी यादुनि में पियो जियां ऐं मरां परदेसी पिरी हाणे मोटी आ। वाकई लगे तो तव्हां जियो मरो पिया तव्हांजी हालत मां वाकई लगे तो वाकई जेकॾहिं पिरी ॿुधंदो हुजे त वाकई मोटी अचे त पोइ ही ख़ूबसूरत गीत गॾिजी था ॿुधूं। यादुन में जो जियां मैं मरा परदेसी